नफ़्सियाती सिहत अथॉरिटी सिंध पारां MNE हॉल नवाबशाह में सिहत खाते ऐं PPHI जे हेल्थ प्रोफेशनल्स बाबति नफ़्सियाती तरबियती जागरूकता सेमिनार मुनक़द कयो वियो, जंहिंमें प्रोफेसर डीन ऑफ मेडिसिन लम्स जामशोरो डॉक्टर मोइन अहमद अंसारी, शोबे नफ़्सियात जे प्रोफेसर डॉक्टर इरफान शाह डिप्रेशन, परेशानी, ख़ुदकुशी ऐं मनफ़ी शख़्सियत जे सबबनि, अलामतुनि ऐं इलाज ते अलॻि अलॻि लेक्चर ॾिना। सेमिनार में डॉक्टर सैयद ज़फ़र मेहदी, सेक्रेटरी सिंध मेंटल हेल्थ अथॉरिटी, डॉक्टर ग़ुलाम रज़ा मेमून, एडिशनल डायरेक्टर प्लानिंग एंड डेवलपमेंट विंग कराची पिणु शिरकत कई। आख़िर में डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर शहीद बेनज़ीर आबाद डॉक्टर असदुल्ला डायरी ॻाल्हाईंदे चयो त असीं शुक्रगुज़ार आहियूं सिहत खाते ऐं PPHI समेत आयल महिमाननि, प्रोफेसर ऐं डॉक्टरनि जा, जिन सेमिनार में शिरकत करे मौजूदा नफ़्सियात, परेशानी ऐं ख़ुदकुशियुनि जे वधंदड़ रुझान ते तफ़सीली रोशनी विधी। अहिड़नि प्रोग्रामनि में सिखण जा मौक़ा मिलनि था। आगाही सेमिनार में डॉक्टरनि, डॉक्टरनि ऐं सिहत खाते सां लाॻापियल केतिरनि ई ऑफिसरनि पिणु शिरकत कई।